असांजे उन्हनि शहीदनि जी आहे जंहिं 1965 में पंहिंजे सीने सां बम ॿधी ऐं असांखे क़यामत ताईं असांजे सरहदनि खे हिफ़ाज़त ॾिनी। महिरबानियूं, तव्हांजो क़ीमती टाइम आहे, पर ज़िंदा क़ौमूं पंहिंजी तारीख़ हमेशह यादि रखंदियूं आहिनि। जंहिं पंहिंजो माज़ी भुलियो उहो सम्झो सफ़ाई हस्ती खां मिटी वियो। हीअ असांजी क़ुर्बानी जी तारीख़ लिखियलु आहे, जंहिंमें असांजा हे शहीद आहिनि, हे जवान आहिनि जंहिं पंहिंजा बच्चा यतीम करे छॾिया, पर वतन अज़ीज़ जी आज़ादी ते ऐं उनजे हिफ़ाज़त ते ऐं उनजे सरहदनि जी हिफ़ाज़त ते आज बि न अचणु ॾिनी। असीं उमेद था करियूं ऐं पंहिंजे सभिनी दोस्तनि खां ऐं पूरी आवाम खां त के जॾहिं बि हिन मुल्क ते को अहिड़ो ॾुखियो वक़्तु अचे, हिननि शहीदनि वांगुरु क़ुर्बानियूं ॾियूं। ऐं ज़ालिम इंडिया खे असीं इहो ॿुधाइण था चाहियूं, कमीना अखियूं खोल, कश्मीर के मुसलमानों पे जुल्म बंद कर, वरना तुझे ये बता दें। एक शायर ने कहा है, न समझोगे तो मिट जाओगे ऐ हिंदुस्तान वालों, नहीं रहेगी दास्तान तुम्हारी दास्तानों में। पाकिस्तान जिंदाबाद, पाक आर्मी जिंदाबाद। मेहरबानी। रैली है 6 सितंबर 1965 जी दिफ़ा पाकिस्तान की रैली है, जैमें असांजे अज़ीम शहीदन जो कुर्बानियों आहिनि ऐं असीं पंहिंजे उन्हनि कुर्बानियुनि ते उन्हनि शहीदनि खे सुर्ख सलाम पेश था कयूं ऐं उन्हनि जे शहीद कुर्बानी खे ख़िराज अक़ीदत ऐं ख़िराज तहसीन था पेश कयूं। अॼुकल्ह जे अवाम सेव ह्यूमन वेलफेयर सोशल ऑर्गेनाइजेशन जे प्लेटफॉर्म तां अॼु इन अज़ीम रैली जो इनकाद कयो आहे ऐं इंशाअल्लाह आइंदा बि कंदा रहंदासीं ऐं पूरे पाकिस्तान जे फ़ौज खे, पूरे पाकिस्तान जे अवाम खे दिली तरह हिन ॾींहं जी जो ख़िराज अक़ीदत पेश था कयूं। इन खां पोइ आउं सभिनी जो शुक्रिया अदा थो करियां जिन दोस्तनि रैली में शिरकत कई, प्रेस वारनि जो भी शुक्रिया अदा थो करियां जिन्हनि रैली के कवरेज ॾिनी। पाकिस्तान नाराए तकबीर, पाक आर्मी जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद, नाराए तकबीर। अल्लाहु अकबर। हकन जी असलात मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल।